सिजावल में वाक़िया गगनासी सिजावल में ॿिनि मज़दूर ग्रुपनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान कुहाड़ू लॻण सबबि 35 वरीह जो रज़ा मोहम्मद पहवर मारिजी वियो। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां सिजावल मां शेयर कई पिया। सिजावल में ॿिनि मज़दूर ग्रुपनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान कुहाड़ू लॻण सबबि 35 वरीह जो रज़ा मोहम्मद पहवर मारिजी वियो। जहिड़े दौरान कुहाड़ू लॻण सबबि 35 वरीह जो रज़ा मोहम्मद पहवर मारिजी वियो आहे। सिजावल मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सिजावल में ॿिनि मज़दूर ग्रुपनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान कुहाड़ू लॻण सबबि 35 वरीह जो रज़ा मोहम्मद पहवर मारिजी वियो आहे। सिजावल मां तफ़सीलात कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर इमदाद पठान का। जी इमदाद, आगाह कजो। जी, सिजावल में काठियुनि जे टाल ते कमु कंदड़ काठी जो टुकड़ो लॻण जहिड़ी मामूली ॻाल्हि तां काठियुनि जे सिके ते कमु कंदड़ मज़दूरनि जे विच में झेड़ो थी पियो। पहाड़ियूं लॻण सबबि सिजावल लॻ दबदमो उस्ताब रहवासी 25 साला रज़ा मोहम्मद पवंर थी वियो। नौजवान जो इलाज सिविल अस्पताल सिजावल कयो वियो आहे। जंहिं त मौजूदु माण्हुनि जे चवण मूजिबि त जवाबदार दौर ऐं पोती सिजावल में ज़हीर शाह जे काठियुनि जे सिके ते कमु कंदा हुआ। अॼु काठियूं कंदे काठीअ मां उथड़ंदड़ छोॾो इतफ़ाक़ी जवाबदार जे मथे में लॻो, जंहिं ते जवाबदार मुबैना जवाबी कार्रवाई कंदे पोती रज़ा मोहम्मद पवंर ते कुहाड़ियुनि जा सिधा वार करे ॾिना, जंहिं सबबि संदसि मौत थियो आहे। जॾहिं त मौजूदु माण्हू ऐं वास जवाबदारनि जा नाला या निशानदेही करण खां हलाए रहिया आहिनि। जी, महिरबानी इमदाद पठान तफ़सील ॾियण जे लाइ।